नाज़रीन, बदीन ज़िले जे हिक ॻोठ जो नौजवान टिकटॉक ते मशहूर थियण लाइ तमामु ॾुखियाई ख़तरनाक कमु करे थो। सजाद चांडियो ॻरियूं शयूं कुल्हनि ते खणी सभिनी खे हैरत में विझी छॾे थो। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था इरफान अली बुगियो ऐं अली गुल खोसो जी हिन गॾियल रिपोर्ट में। सिंधी माण्हू वॾा दिलेर, सिर त्रीअ ते खणंदड़, पर ही जवान परायो सिर कुल्हनि ते खणी घुमंदो आहे, सो बि मोटरसाइकिल समेत। पाण ॾिसो भला, पइजी वियो न सोच में त भाऊ हिन नौजवान खे वॾो टिकटॉकर थियणो आहे। गॾोगॾु सिंध जो नालो रोशन करण लाइ हेड़ा कशाला पियो कटे। लाड़ वारे पासे जो ही चांडियो पंहिंजे वज़न खां 6 भेरा वधीक वज़न खणण जी सघ रखे थो। सजाद चांडे मूजिबि संदसि वज़न 52 किलो आहे ऐं हुन 280 किलो ताईं वज़न कुल्हनि ते खयो आहे। ईअं बि नाहे त सजाद अली चांडियो यकदम वॾो को पहलवान थी पियो आहे। सजाद अली चांडियो कुल्हनि ते 280 किलो ताईं वज़न खणण जी सलाहियत रखे थो, पर ॿिन्ही हथनि सां ज़मीन खां 264 किलो वज़न खणंदड़ जॉर्जिया जे ओलंपियन लाशा तला खादज़े समेत दुनिया में अनेक अहिड़ा पहलवान आहिनि जिन वॾो वज़न खणण जो रिकॉर्ड क़ाइमु कयो। अहिड़ी रीति पाकिस्तानी पहलवान अबू बकर गनी बि वर्ल्ड ओलंपिक्स में रिकॉर्ड क़ाइमु करे चुको आहे। इन्हनि सभिनी पहलवाननि खे एॾो वज़न खणण लाइ आलमी सतह जी ट्रेनिंग बि मिलियल आहे, पर सजाद खे बसि पंहिंजे सोट अमीर बख़्श चांडे 7 मण ताईं वज़न खणण जूं ट्रिक्स सेखारियूं आहिनि। बदीन ज़िले जे शहर पंगरे खां 15 किलोमीटर परते ॻोठ मियांदाद चांडियो जो रहवासी सजाद अली चांडियो सभ खां रिस्की कमु ट्रैक्टर जो ही 7 मण वज़नी हर खणी कंदो आहे। ठोस वज़न हुजण सबबि हर गैर मुतवाज़न थियण जी सूरत में सजाद चांडे खे जिस्मानी तौरु वॾो नुक़सान बि पहुची सघे थो, जंहिं करे कुझु माण्हू हर खे बैलेंस रखण लाइ ॿिन्ही पासे हथनि जो सहारो ॾींदा आहिनि। रिपोर्ट जी रिकॉर्डिंग दौरान सजाद चांडे 50 किलो वज़नी भाण जूं 4 बोरियूं बि पंहिंजनि कुल्हनि ते खणी ॾेखारियूं। सजाद अली चांडियो वज़न खणण जूं ॿियूं बि ट्रिक्स ॼाणे थो। हू चवे थो त खेसि टिकटॉक ते मशहूरु थियणो हो, जंहिं लाइ हुन सोचियो त को अहिड़ो कमु कजे जंहिंसां खेसि शोहरत मिले। हू पंहिंजे लेखे ही रिस्की कमु करे सिंध जो नालो रोशन करणु चाहे थो। पढ़ियल खे घटि ताईं हाँ अॻिते न अॻिते न पढ़िया खे घटि ताईं बसि। हाँ सही आहे। इहो ॿुधायो त ही जेको तव्हां वज़न खणो था जी, ई छो था खणो, छा मक़सदु आहे हिन जो? इहो दिली हिकिड़ो शौक़ु आहे, माना टिकटॉक जी चाहत में। टिकटॉक खे ॾिसी? जी, टिकटॉक जी चाहत में दिली हिकिड़ो शौक़ु आहे, सिंध जो नालो रोशन थिए, असांजी बि तरह में पंहिंजी में इज़त थिए, उन करे। भला ही तव्हां वज़न खणो था, इन में तव्हांखे शोहरत बि मिले थी, पैसो कमाइण जी आहे चाहत तव्हांखे? पैसे जी का बि परवाह न आहे, शुक्र आहे मालिक जो, बसि ला कढंदा गुज़ारो थी वेंदो, बसि इज़त आहे इहा, शुक्र आहे मालिक जो गंजा। तव्हां पाण हारपो कयो था? जी, पाण हारपो कंदा आहियूं। पोइ ही तव्हां वज़न खणो था हेॾो, ख़ुदा न ख़ास्ता रिस्की बि आहे, तव्हांजे घर वारा तव्हांजे भाइर वालिद साहब खे रोके नथो? न रोकींदो आहे। सजाद चांडे जे उस्ताद ऐं संदसि सोट अमीर बख़्श चांडे रिपोर्ट जी रिकॉर्डिंग दौरान 50 किलो वज़नी भाण जूं 5 बोरियूं खणी ॾेखारियूं। हू पिणु साॻी ॻाल्हि करे थो त ही रिस्की कमु हू शौक़ विचां कनि था। हाणे कुझु मूं सेखारियो, कुझु हुन जो पंहिंजो शौक़ु आहे, दिली शौक़ु आहे हिन जो। छाजे करे इहो कयो दादा? बसि मिड़ी शौक़ु आहे, सिंध जी सकावत माना शौक़ु आहे हिकिड़ो असांजो। इहा कहिड़ी सिंध जी सकावत आहे? बसि शौक़ु आहे, माण्हू वज़न खणे थो या इहो दिलि जी हिकिड़ी शौक़ु आहे, पालवानी हिसाब सां शौक़ु माण्हू वधे थो। भला ही सिंध जा पंहिंजा चांडिया को न को माना अहिड़ो कमु कनि था। हा बसि मिड़ी नालो थियनि थो, नालो थिए थो। पोइ जलाल चांडियो हुजे, गुलाब चांडियो हुजे, उर्स चांडियो हुजे, परू चांडियो हुजे, परू चांडियो हा न लाज़मी आहे, असांजा माइट थी सघनि। असांजी सिंध सां मोहबत, असांजी सिंध सां राश आहे, असांजी मोहबत बिल्कुलु बेशक। मां बिल्कुलु दुआऊं गॾनि, मां जूं पीउ जूं दुआऊं गॾनि। अमां कहिड़ी दुआ ॾींदी आहे? अमां दुआ ॾींदी आहे, अलाह कंदो ख़ुशी हूंदव, दुनिया में रोशन हलंदव। घणनि माण्हुनि खे हीअ रांदि सफ़ा सवली लॻंदी हूंदी, पर ईअं नाहे। ही कमु ख़तरनाक आहे। अहिड़नि रांदीगरनि खे वर्ल्ड ओलंपिक्स में घुराए मुक़ाबला खटण ते वॾो मान ॾिनो वेंदो आहे, पर सिंधी नौजवान बिना सरकारी सरपरस्तीअ जे पंहिंजो शौक़ु पूरो करे रहिया आहिनि। रांदियुनि वारा वफ़ाक़ी तौरु सूबाई खाता बासलायत सिंधी नौजवाननि जी हौसला अफ़ज़ाई करण ऐं खेनि प्रॉपर ट्रेनिंग ॾियण खां नाबरी वारे बीठल आहिनि। जेकॾहिं सजाद चांडे जहिड़नि नौजवाननि जी सरकारी सरपरस्ती कई वञे त ही मुल्क जो नालो रोशन करे सघनि था। कैमरामैन यासिर कुराई ऐं साथी रिपोर्टर अली गुल खोसे सां गॾु इरफान अली बुगियो, आवाज़ न्यूज़ पंगरियो।